ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। घोटकी ज़िले में हलंदड़ शहर सीलरा धोंधो कोश भुट्टा सोलंगी तकरारनि जे हल लाइ अमुन काफ़िलो खानगढ़ गोहर पैलेस पहुची वियो आहे। सरदार अली गोहर खान महर सां मुलाक़ात थी। ॿिनि ॾींहनि में सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। इंशाअल्लाह सिंध हुकूमत ऐं धुरियुनि सां ॻाल्हाईंदुसि। बिरादरी तकरारनि जे हल लाइ अॻु भराई थींदी। सरदार अली गोहर खान महर जो चवणु आहे जल्द सिंध हुकूमत ऐं झेड़ींदड़ धुरियुनि जे सरदारनि सां ॻाल्हाईंदुसि। ॿिनि ॾींहनि अंदरि सभिनी सां राब्तो करे तकरारनि जे हल लाइ अॻु भराई कंदुसि। सरदार अली गोहर महर जो चवणु आहे त असांजी हमेशह कोशिशि रही आहे त इलाइक़े में अमुन थिए, तकरार ख़तमु थियनि। जल्द तकरारनि जे हल लाइ कोशिशि कंदुसि। अमुन काफ़िले वारनि खे जस हुजे जेके अमुन जो पैगाम खणी आया आहिनि। सरदार अली गोहर खान महर जो चवणु आहे असांजो समूरी धुरियुनि सां भाइरीअ वारो तालुक़ु आहे। अहम ख़बर आहे अवां खे अपडेट कयूं पिया। घोटकी ज़िले में हलंदड़ शर सीलरा धोंधो कोश भुट्टा सोलंगी तकरारनि जे हल लाइ अमुन काफ़िलो खानगढ़ गोहर पैलेस पहुची वियो आहे। सरदार अली गोहर खान महर सां मुलाक़ात कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मेहर महर खां। जी मेहर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही घोटकी जिले के कच्चे वारे इलाके में मुख्तलिफ कबीलन में जिनमें शर भुट्टा सीलरा दौंदू कोश ऐं सोलंगी कबीलन में काफ़ी अरसे का तकरार हलंदड़ आहिनि, जंहिंमें केतिरियूं इंसानी जानियूं जेके आहिनि ज़ाया थी चुकियूं आहिनि। इन्हनि कबीलाई तकरारनि जे ख़ात्मे जे लाइ घोटकी ज़िले में एक अमुन काफ़िलो जेको आहे उहो अॼु खानगढ़ जे गोहर पैलेस पहुतो आहे, जिते हुननि PPMNA सरदार अली गोहर खान सां मुलाक़ात कई आहे ऐं अमुन काफ़िले या सरदार अली गोहर खान महर खे अपील कई आहे इन्हनि कबीलाई तकरार जन जे करे इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि, उन्हनि जे तकरारनि जे हल लाइ हू कोशिशूं करे ऐं उन्हनि इहा बि अपील कई त हू पंहिंजो किरदारु अदा करे इन्हनि कबीलाई जेके धुरियूं विढ़नि पियूं उन्हनि में ठाह करायो वञे, नबेरा कराया वञनि ऐं सुलह कराई वञे। इन सिलसिले में जेको आहे सरदार अली गोहर खान महर आयल अमुन काफ़िले खे मुखातिब थींदे चयो त मां तव्हांखे जस पेश कयां थो जो तव्हां हिकु अमुन जो पैगाम खणी मूं वटि पहुता हो ऐं धुरियुनि वटि बि विया आहियो। सरदार अली गोहर खान महर चयो त असांजे खानगढ़ में हमेशह अमुन जो पैगाम ई हलंदो रहियो आहे। पहिरियां बि हिते काफ़ी विढ़ंदड़ धुरियुनि खे असां ठाह कराया, सुलह कराई आहे। हाणे बि मुंहिंजो तॾो जेको आहे उहो हिते धुरियुनि जे ठाह जे लाइ हाज़ुर आहे। मां धुरियुनि जे जेके झेड़ींदड़ धुरियूं आहिनि उन्हनि जे सरदारनि सां बि ॻाल्हाईंदुसि, चङनि सां ॻाल्हाईंदुसि, सिंध हुकूमत सां बि ॻाल्हाईंदुसि त जीअं धुरियुनि खे आमादा कनि ऐं तकरारनि जो हल जेको निबेरो थिए उहो अहिड़ो पाइदार थिए जीअं ॿीहर जेके तकरार आहिनि उहे न थी सघनि। उन जे लाइ जल्द ऐं जेको आहे सो सभिनी धुरियुनि सां राब्तो कंदुसि ऐं मुंहिंजो तॾो जेको आहे उन्हनि सभिनी जे लाइ हाज़ुर आहे। इंशाअल्लाह जल्द इन्हनि तकरारनि जे निबेरे जे लाइ जेको आहे सो कोशिशूं करे इन्हनि धुरियुनि में ठाह कराइण जे लाइ भरपूर जेको आहे कोशिशूं शुरू कयूं वेंदियूं। सरदार अली गोहर खान महर आयल अमुन काफ़िले खे मोट ॾिनी ऐं उन्हनि खे ख़ातिरी कराई त खानगढ़ जो महर सरदार जेके आहिनि सरदार ग़ुलाम मोहम्मद खान महर खां वठी हिन महिल ताईं हिकु अमुन जा जेको आहे सो पैगाम ॾींदा रहिया आहिनि, माण्हुनि में सुलह कराईंदा आहिनि। उन सिलसिले खे बरक़रार रखंदे असां बि माण्हुनि में सुलह कराइण जो कमु कंदा आहियूं ऐं तकरार जेके हूंदा आहिनि उन्हनि जे निबेरे जे लाइ हिते पंहिंजे तॾे ते उन्हनि खे धुरियुनि खे विहारे आमादा करे उन्हनि में ठाह कराईंदा रहिया आहियूं। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मेहर अपडेट करण लाइ। रौती जे कच्चे बि वियो ऐं उन खां पोइ आबिद हुसैन जतोई वटि बि वियो ऐं उन खां पोइ हीउ समूरो जेको क़ाफ़िलो आहे उनखे तव्हां में उमेदु हुई ऐं उमेदु खणी तव्हां वटि पहुतो आहे हिते, छाकाणि त माज़ी में खानगढ़ जे गोहर पैलेस मां हमेशह अमुन जी प्रचार रही आहे ऐं असां पाण रिपोर्ट कयो आहे त चङा भला फ़ैसिला जिन समय खून थिया आहिनि उहे बि हितां हल थिया आहिनि। सो हीअ जेका रौती जे कच्चे वारे में इलाइक़े में खून रेज़ी हले पई, बेगुनाह माण्हू मरनि पिया, उन जे हल जे लाइ सभु दोस्त तव्हां वटि पहुता आहिनि। कहिड़ी तव्हां उनखे मोट ॾियो था पिया? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त मां तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि खे बि लख जस हुजे जिन माण्हुनि इहा कोशिशि कई आहे। अलाह से उन्हनि खे इन ॻाल्हि जो अजूरो अलाह जी ज़ात ॾींदी। जेके माण्हू इन नेक कम में हिसो वरितो आहे, संदा विया आहिनि मिंत मेड़ काफ़िले में, उन्हनि खे बि शाबस हुजे। ऐं तव्हां जेके आया मां तव्हां दोस्तनि खे चयो आहे वर्दी हमेशह वारिस ॾींदा आहिनि। हिकिड़ो जेको माण्हू मारींदो आहे उहो मिंथ कंदो आहे, ॿियो माण्हू जेको हूंदो आहे जंहिंजो माण्हू नुक़सानु थींदो आहे उहो जवाबु उन जो जवाबु ॾींदो आहे दादा मां ख़ैरु कंदुसि या फ़ैसिलो उन खे करिणो आहे।
ॿिए माण्हू खे ॿी धुर खे नहाए करिणो। बाक़ी मां तव्हां सां इहो वाइदो कयां थो त इनशाअल्लाह मां सभिनि धुरनि सां बि ॻाल्हाईंदुमि, मां गवर्नमेंट सां बि ॻाल्हाईंदुमि। जेकी अगरि मां तव्हां सां तफ़सीलन ॻाल्हायो उन में इहो ई आहे त जेको बि ठहनि, मुंहिंजी गुज़ारिश सभिनि धुरनि खे त दिलि सां ठाहिनि ऐं ईअं न थिए त जी हमेशह लाइ इहो मसइलो ख़तमु थी वञे। शायदि अॻ में बि इहे ख़ानगढ़ में इहो फ़ैसिला थी चुका आहिनि, वञे साल ॿिनि खां पोइ वरी वेड़ी था पाइनि। इहो न थिए जीअं हाणे जतो इन वारनि जो फ़ैसिलो रखिजी वियो, राति 5 माण्हू ज़ख़्मी करे विया आहिनि, इहा जेकी आहे न इहो धोखो आहे। इहो न थियणु घुरिजे ऐं ख़ैर थिए त दाइमी थिए ऐं उहा जवाबदारी सिर्फ़ु गवर्नमेंट जी आहे, गवर्नमेंट सिंध जी। छा आहे त गवर्नमेंट सभिनि जे लाइ बराबरि आहे, त सभिनि जे जेके चङा आहिनि क़ौमुनि जा उन्हनि सभिनि खे घुराए उन्हनि खे चवनि त पंहिंजनि माण्हुनि जी दिलि सां उन्हनि खां इहे शइ चाहिनि त बसि दिलि सां उहो माण्हू फ़ैसिलो कनि ऐं दिलि सां ठही वञनि। कई दफ़ा थिया आहिनि, केतिरा पुराणा मिसाल उन्हनि ॿारनि जा फ़ैसिला हुया, सरदार साहब वॾे ज़माने में असां नंढा हुया थिया आहिनि, अॼु खां पोइ का तव्हां चांचूं ॿुधी आहे? कई पिताबी बोजदारनि जा फ़ैसिला थिया आहिनि, केतिरी वरी का चांचूं ॿुधी अथव? 20-30 साल थी विया आहिनि, माण्हू ठही विया आहिनि, खीर खंड थी विया आहिनि, ॻाल्हि ख़तमु थी वई। जेकी बि शइ आहे, जंहिं बि शइ जो नुक़सानु थियो आहे उन शइ जो इज़ालो थींदो फ़ैसिले में। हर का धुरी संदो अमीन कंदी, मुंहिंजो तॾो बि हाज़िर आहे, मां बि हाज़िर आहियां। जेको बि धुरियूं उहे धुरियुनि जो कमु आहे त उहो हर को कहिड़ो अमीन कनि था, जेको वणे कनि। असांजी ख़्वाहिश आहे, तव्हांजी महिरबानी तव्हां मां वटि आयो, पर असांजी हमेशह शुरू खां वठी ख़ानगढ़ वारनि जी त ख़्वाहिश रही आहे त ॿ मुस्लमाननि जी सुलह करायूं ऐं असांजो रिश्तो सभिनि सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारो आहे, उहो रहंदो। असां उन्हनि जो ख़ैरु घुरूं था ऐं मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त ख़ुदा करे हमेशह हमेशह लाइ पाण में ठही वञनि, खीर अच्छा, दोस्तनि जो बि चवणु आहे त जहिड़े राजनैतिक तरीक़े सां जेके सरदार आहिनि, चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि सां बि तव्हां ॻाल्हायो ऐं जेके सरकारी सतह ते दोस्त कोशिशि कंदा पिया, सरकारी सतह ते बि अव्हां ई दोस्त चवंदा त कोशिशि कयो त जीअं तमामु जल्द जेको आहे फ़ैसिलो थी सघे। तव्हांखे 2 ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। असां अॻ में बि घणी कोशिशि कई आहे ऐं इनशाला तव्हांखे 2 ॾींहंनि में पाण ई दुरियूं ॿुधाईंदियूं, सरकार बि ॿुधाईंदी ऐं दुरियूं बि ॿुधाईंदियूं त अलीगढ़ ख़ान जो असां सां राब्तो थी वियो आहे इनशाला।